अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल दर्दनि जो देश। दर्दनि जो देश बाबति न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे बाबति हिकु न्यूज़ वायरल थी रही आहे जेका तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं त वीडियो खे पूरो ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त दर्दनि जो देश जीअं को 8 महीना अॻु में हिन जो KTN ते पहिरियों प्रीमियम रिलीज़ कयो। हुन खां पोइ हिन जा 2 प्रीमियम्स रिलीज़ कया विया आहिनि। 2 प्रीमियम्स खां पोइ हिन ड्रामे खे KTN ते ऑन करण जो हिकु न्यूज़ सोशल मीडिया ते वायरल थी रही आहे त हिन ड्रामे खे नवंबर जी 15 खां पोइ रिलीज़ कयो वेंदो। त जीअं T20 वर्ल्ड कप ख़तमु थींदो हिन खे 15 नवंबर खां पोइ KTN ते रिलीज़ कयो वेंदो। त काफ़ी इंतज़ार खां पोइ ही ड्रामो नेट अचण वारो आहे KTN ते। हिन ड्रामे जो केतिरा सिंधी जेके ड्रामनि जा शौक़ीन आहिनि उहे इंतज़ारु करे रहिया आहिनि त हीउ ड्रामो आख़िर छो एतिरी देरि करे रहियो त हीउ ड्रामो हाणे तमामु जल्द KTN ते अचण वारो आहे।